बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त शुरू में ॿुधायो हुयो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त अगरि मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान जी फ़ज़ीलत छा आहे त उन्हनि जी आरज़ू ऐं तमन्ना इहा ई रहंदी त सारो साल सॼी ज़िंदगी मुंहिंजी रमज़ान वांगुरु गुज़रे। जीअं रमज़ानुल मुबारक जो महीनो बाबरकत महीनो आहे, पहिरियों महीनो रहमतुनि वारो महीनो आहे। हिकिड़ी हदीस तैयबा आहे, उन जो मफ़हूम अवां जे साम्हूं पेश कयां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साहबा रिवायत फरमाईंदा आहिनि, आमिना जे लाल इरशाद फरमायो त जॾहिं रमज़ानुल मुबारक जो महीनो थींदो आहे, बाबरकत महीने जो चंड बीहंदो आहे त सुबुह जो जंहिंमहिल सुबुह जो सादिक रोज़े रखण जो टाइम मुक़ररु आहे, उहो टाइम थींदो आहे त उन टाइम अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जिब्रील अमीन ईंदो आहे, अची करे पंहिंजे बाने खे ॿुधाईंदो आहे त उथी अल्लाह जा बाना, अल्लाह जी रहमत तोखे सॾे रही आहे, तोखे आवाज़ ॾेई रही आहे, अल्लाह जी रहमत तुंहिंजे मथां वसंदी रहे। इतां तां असां अंदाज़ो लॻाए सघूं था त जॾहिं हिकिड़े माण्हू जे लाइ मर्द आहे या औरत आहे, नंढो आहे या वॾो आहे, उन माण्हू जे लाइ जिब्रील अमीन दुआ कंदो आहे त अल्लाह जी तुंहिंजे मथां रहमत वसे, त असां अंदाज़ो लॻायूं औलिया अल्लाह वालिदैन पंहिंजी औलाद जे लाइ दुआ कंदा आहिनि, अल्लाह जो वलीउल्लाह पंहिंजे मुरीद जे लाइ दुआ कंदो आहे, उस्ताद पंहिंजे शागिर्द जे लाइ दुआ कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन जी बरकत सां उन्हनि खे कामयाबी अता फ़रमाईंदो आहे। जॾहिं जिब्रील अमीन दुआ करे थो त उथी अल्लाह जा बाना रोज़े जी तयारी कर त अल्लाह जी रहमत तुंहिंजे मथां वसंदी रहे। वरी उन खां बाद में हदीस पाक में आहे, जॾहिं उहो बानो उथंदो आहे, कपिड़ा पाईंदो आहे त कपिड़ा उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं उहो उथंदो आहे त उन खां बाद में चंपल पाईंदो आहे त चंपल बि उन जे लाइ दुआ कंदा आहिनि त अल्लाह इन बाने खे इन महीने जे सदक़े में मग़फ़िरत अता फ़रमा। उन खां बाद में जॾहिं उहो बंदो उथी करे बर्तन धोईंदो आहे, सहरी जी तयारी कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी दरबार में उहे बर्तन उन नेकोकार बाने जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा आहिनि। ऐं वरी सहरी करे उथंदो आहे, फ़ारिग़ थींदो आहे, वज़ू जी तरफ़ ईंदो आहे, जंहिं टाइम में पाणी किरंदो आहे वज़ू कंदो आहे, हथ धोईंदो आहे, उहो वज़ू वारो पाणी बि उन बंदे जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदो आहे ऐं अल्लाह जी दरबार में अर्ज़ु कंदो आहे त ए मालिक व मौला, हिन तुंहिंजे फ़रमान मुताबिक़, तुंहिंजे हुकुम मुताबिक़ ऐं तुंहिंजे हुकुम खे हिन बजा लाथो आहे, अल्लाह इन महीने जे सदक़े में इन जा पोयां सभु गुनाह माफ़ फरमाए छॾा। ऐं आख़िर में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाईंदो आहे, ए मुंहिंजा बाना, तूं सारो एहतमाम इंसराम मां रब जी रज़ा जे लाइ कयो आहे, मां अल्लाह तोखे तुंहिंजा कयल पोयां सारा गुनाह माफ़ फरमाए करे तोखे जन्नत जो वारिस बणाए छॾियो आहे। असां अंदाज़ो लॻायूं त उथंदो आहे, उन जे लाइ जिब्रील अमीन दुआ कंदो आहे, उथंदो आहे उन जे लाइ कपिड़ा दुआ कंदा आहिनि, उथंदो आहे उन्हनि जे लाइ चौपल दुआ कंदी आहे, उथंदो आहे उन जे लाइ बर्तन दुआ कंदा आहिनि, उथंदो आहे अची करे आख़िर में जॾहिं वज़ू अदा कंदो आहे त उहो वज़ू वारा कतरा वज़ू वारो पाणी बि उन बाने जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदो आहे। हेॾो रहमतुनि वारो बरकतुनि वारो महीनो आहे। बेशक बेशक ईअं आहे, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।